अस्सलाम वालेकुम। अमा मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। हिक ॿिए खे मनाज़रे जा चैलेंज ॾियण वारा गुज़िरियल राति पाण में हिकु थी विया। मां ॻाल्हि कयां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PMLN जी। गुज़िरियल राति जेका तस्वीर साम्हूं आई आहे इंतिहाई जेको आहे त हैरान कंदड़ न आहे। उहो छो जो असांखे काफ़ी अरसे खां अॻु में इहा ख़बर हुई जेको आहे ॿई जमायतूं बज़ाहिर जेके हिक ॿिए जी मुखालफ़त करे रही आहिनि, अंदरूनी तौर ते हिननि जा मफ़ादात साॻिया ई आहिनि, हिननि जो मिशन साॻियो ई आहे, हिन जो मक़सदु साॻियो ई आहे। ऐं गुज़िरियल राति जेका तस्वीर आई आहे उन में तव्हां सभिनी ॾिठो, पाकिस्तान समेत पूरी दुनिया में सभिनी जेको आहे त पंहिंजी नज़रुनि मां जेको आहे गुज़ारियो हूंदो त आसिफ़ अली ज़रदारी उहो विच में वेठो आहे, उन जे सॼे पासे खां शहबाज़ शरीफ़ वेठो आहे, उन जे खॿे पासे खां बिलावल भुट्टो ज़रदारी वेठो आहे। ऐं गुज़िरियल राति जेके पाण में हिननि जी गुफ़्तगू थी आहे उहा बि ॾाढी जेको आहे त ज़बरदस्त क़िस्म जी गुफ़्तगू थी आहे। जेको आहे त माय डियर ब्रदर चई शहबाज़ शरीफ़ खे मुखातिब कयो आसिफ़ अली ज़रदारी। ऐं हाणे हिननि जे विच में जेका बंदरबाट थी आहे जेका हुकूमत जी, उन में जेको आहे त अहिड़े तरीक़े सां हिननि जेको आहे त उहो केक तक़सीम कयो आहे पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर इक़्तिदार ते क़ाबिज़ थियण जे लाइ। सदर पाकिस्तान मोहतरम जनाब आसिफ़ अली ज़रदारी, जॾहिं त वज़ीर आज़म पाकिस्तान जे लाइ मियां मोहम्मद शहबाज़ शरीफ़, ऐं उन खां अलावा जेको आहे स्पीकर क़ौमी असेंबली आहे उहो मुस्लिम लीग नून जे हवाले कयो वेंदो। ऐं जॾहिं त चेयरमैन सेनेट जेको थींदो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो। ऐं उन खां अलावा जेके चइनी सूबनि जा जेके गवर्नर जेके हूंदा उहे इत्तिफ़ाक़ राय सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले कया वेंदा। ऐं हाणे ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं हमेशह जेको आहे हिननि खे मनाज़रे जो चैलेंज कयो आहे, बिलावल भुट्टो पंहिंजे अणगिणत जेके तक़रीरूं आहिनि उन्हनि में जेको आहे चैलेंज कंदो रहियो आहे। ऐं उन बरमला चवंदो रहियो आहे त जेको आहे हिन वक़्तु पाकिस्तान में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त ॿ जमायतूं आहिनि, उन्हनि जो जेको आहे त कॉन्टेस्ट आहे, उन्हनि जो मुक़ाबिलो आहे, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी। बार बार जेको बिलावल भुट्टो ज़रदारी चवंदो हो त शींहं ऐं तीर जो मुक़ाबिलो आहे, बेट आउट आहे। हाणे ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त ही ॿई जमायतूं जेके हिक ॿिए सां मुक़ाबिलो करे रहियूं आहिनि, हिक ॿिए खे हाराए वरी हिकु दफ़ो ॿीहर गॾु थी वियूं आहिनि। हाणे हिकु उहो शख़्स जेको जेल में मौजूदु आहे, उहो जेल में मौजूदु हुजण जे बावजूदु सॼे सिस्टम खे जेको आहे त उन उघाड़ो करे छॾियो आहे, वाखो करे छॾियो आहे। ऐं हिननि जमायतुनि खे जेके पाण में मुक़ाबिलो कंदड़ हुयूं उहे मुक़ाबिलो करण वारा हिकु दफ़ो ॿीहर कुल्लो कुल्ले में मिलाए वेठा आहिनि। ऐं उन जे बावजूदु सभ खां वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त जेको आहे त मुल्क जो चोथों भेरो वज़ीर आज़म थियण जो ख़्वाहिशमंद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ गुज़िरियल राति जेको ही मंज़रनामो जेको थियो उन सॼे मंज़रनामे खां उहो साईं जिन ग़ाइबु हुया। हाणे उहो कीअं ग़ाइबु हुया, उनजे पोयां छा कारण आहिनि, उहो त जेको आहे त ईंदड़ वक़्तु ई साबित कंदो। मियां नवाज़ शरीफ़ जी सियासत किथे पहुती आहे, उहो ईंदड़ वक़्त में सियासत में रहंदो बि या न रहंदो। ऐं उन खां अलावा जेको उनजी साहिबज़ादी आहे मरियम नवाज़, उहा बि जेको आहे त ग़ाइबु हुई मंज़रनामे खां। चयो वञे थो त अॼु जेको आहे त उन्हनि जो जेको आहे त इजलास आहे पंहिंजे जेको आहे त बंगले ते घुराए करे तमामु जमायतुनि खे विहारे करे उन खां बाद में जेको आहे त जेको ईंदड़ वक़्त में जेको पंजाब जो जेको वज़ीर आला जेको आहे उनजो नामज़द जेको आहे त उम्मीदवार जेको कयो वञे थो मरियम नवाज़ खे ई जेको अॻिते आंदो वेंदो ऐं ईंदड़ सेटअप में उनखे ई जेको आहे त विहारियो वेंदो। पर ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त मियां नवाज़ शरीफ़ जी सियासत किथे पहुती आहे। इमरान ख़ान जेको जेल में हुयो, जेल में हुजण जे बावजूदु हिन खे सियासत खां हिन खे आउट करे छॾियो आहे। ऐं ही ॿई जेके हिक ॿिए जूं हरीफ़ जमायतूं हुयूं उन्हनि खे एतिरो त मजबूर कयो वियो जो हिक ॿिए जी मुखालफ़त कंदे कंदे अहिड़ो दोस्तानो ऐं यारानो हुननि जो थी वियो जो माण्हू खे ॾंडे आङुरियूं अची वियूं आहिनि। कल्हो को ॾींहुं आहे हिक ॿिए खे जेको आहे जलसनि जुलूसनि में गारगन कनि पिया, अॼु पाण में गॾिजी वेहिजी विया आहिनि। हिननि जा इख़्तिलाफ़ ख़तमु थी विया आहिनि, हिन जा मामलात ख़तमु थी विया आहिनि। गॾोगॾु उन सां मां ॿी ॻाल्हि कंदुमि, सिंध में जेका सूरत हाल आहे उहा बि जेको आहे त हिकिड़े पासे खां जेको आहे त आहिस्ते आहिस्ते कर खणंदी पई वञे। हिते जेके टारगेट किलिंग जा जेके मामलात आहिनि उन सां गॾोगॾु ॾिठो वञे जेको 16 फरवरी ते हिकिड़े पासे GDA जो जेको धरणो लॻी रहियो हुयो त ॿिए तरफ़ सिंध जे ज़िला कंबर शदादकोट जे तालुके नसीराबाद में जेको क़ौमी कारकुन आहे हिदायतुल्लाह लोहार, उन खे मोटरसाइकिल सवारनि जेको बेदर्दी सां जेको क़तल कयो ऐं उन जे पोयां जेके हथ हुया उहे हिनमहिल ताईं ज़ाहिर न थी सघिया आहिनि। अॼु 16 फरवरी ते क़तल थियल जेको उस्ताद आहे, जेको क़ौमी कारकुन आहे, उन जा कातिल हिनमहिल ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया। उन्हनि जो जेको आहे त केस आहे उहो हिनमहिल ताईं दाख़िल न थी सघियो आहे। ऐं उन जूं न्याणियूं जेके ससूं ऐं सोरठ जेके ऐं उन सां गॾु सवें जेके शहरी आहिनि, इंडस हाईवे नसीराबाद बंदि कयूं। अॼु चोथों ॾींहुं आहे, धरणो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं तमामु विजुअल जेके साम्हूं आया आहिनि उन्हनि में जेको आहे इत्तिफ़ाक़ी तौर ते जेको आहे त MP अमीर नादिर मक्सी जो उतां गुज़र थियो
धरणो हुजण जे सबबु जेको उतां लही वञी मालूमात वरिती, उते वेठो, साईं खे ख़बर बि न हुई त धरणो छाजे करे आहे ऐं हीउ धरणे जे पोयां कहिड़ो सबबु आहे, छा कारण आहिनि ऐं हिदायतुल्लाह लोहार केरु आहे। वीडियोस जेको पूरी दुनिया में जेको आयूं आहिनि, सभिनि जेको ॾिठा आहिनि, त उन में जेको उनजी नियाणी आहे उहा मुखातिब थिए थी त तव्हां ज़िले कंबर शदात कोट जा सियासी अॻवान आहियो, तव्हां हिते जेको सियासत कयो पिया, तव्हांखे इहा ख़बर कोन्हे त क़ौमी कारकुन हिदायतुल्लाह लोहार केरु आहे। ऐं हुन तंज़िया अंदाज़ में नादिर मक्सी खे कादिर मक्सी करे जेको आहे त मुखातिब कयो, जंहिं ते जेको आहे त नादिर मक्सी पाण जेको आहे त पंहिंजे नाले जी तस्दीक़ कंदे चयो त मुंहिंजो नालो नादिर मक्सी आहे, जंहिं ते उन जेको आहे त बरमला चयो ठीकु आहे तव्हां केर बि आहियो, पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेको असांजा जेके सियासतदान आहिनि, जेके हिते सियासत कनि था, उन्हनि खे पंहिंजे तक जे अवाम में पंहिंजे तक में सियासत कंदड़ माण्हुनि जी सुञाणप बि कोन आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे कल्ह उनखे जेको आहे त नियाणी खे आथत ॾेई करे SSP कंबर खे मौक़े ते घुरायो वियो। मीर नादिर ख़ान मक्सी जेको आहे इहो आसरो ॾेई जेको आहे नियाणी खे थाणे ते वठी विया त हलो तव्हांजी FIR करायूं था, पर जॾहिं थाणे ते पहुता त जेका नियाणी प्रोपोज़ल FIR पेश कई, उहा FIR न कटी वई। आख़िरकार मीर नादिर मक्सी उतां खां पाण निकिरी हलिया विया, साॻियो धरणो वरी जारी रहियो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त मुल्क जा इदारा किथे आहिनि, उहे छो नथा जेको आहे त उन्हनि माण्हुनि जे आवाज़ खे जेको आहे ॿुधनि, जेके माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज कनि था, जेके माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि, रस्ता ब्लॉक आहिनि, रोड ब्लॉक आहिनि, माण्हुनि खे ख़दशात आहिनि, उहे छो नथा दूर कया वञनि। जे अगरि ही क़ौमी कारकुन हिन जो को ॾोह हुयो, कसूर हुयो, तव्हां हिनखे खणी वञी गिरफ़्तार कयो आहे, अदालतुनि में पेश कयो आहे, ऐं जेको पाकिस्तान जे कानून मूजिबि उनखे सज़ा ॾियो आहे, इहो किथां जो जेको उसूल आहे, किथां जी इंसानियत आहे। जे अगरि तव्हांजे ख़िलाफ़ कोई आवाज़ बुलंद करे थो, तव्हां जेको आहे नामालूम बणिजी करे विच रस्तनि मां, रोडनि मां, घिटियुनि मां अची उनखे जेको आहे गोलियुनि जो खाज बणाए, उनखे मारे, उनजो लाश उछलाए जेको उनखे हलिया वञो, या उनजा वारस या उनजा लवाकिन या उनजूं नियाणियूं या उनजी औलाद अगरि जेको आहे पंहिंजे हक़ जी हासिलात जे लाइ, पंहिंजे इंसाफ़ जे लाइ रोडनि रस्तनि ते एहतजाज कनि था, तव्हां उनखे ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियो। तव्हां हिकु दफ़ो ॿीहर सिंध जी जेको आहे हिकिड़ी थधी ऐं जेको आहे हिकिड़ी पुरअमन जेका फ़िज़ा आहे, उनखे छो था बलूचिस्तान वांगुरु जेको आहे हिकिड़ी गरम फ़िज़ा में तब्दील कयो। जीअं बलूचिस्तान में जेको आहे बलोच मूवमेंट जेका तहरीक आहे, उहा तव्हांजे साम्हूं आहे, ऐं हज़ारनि जी तादाद में जेके औरतूं जेके निकिरी बलूचिस्तान जे हिकिड़े पसमानदा इलाइक़ा केच ऐं तुर्बत मां निकिरी इस्लामाबाद पहुतियूं हुयूं, कीअं जेको आहे त कीअं असांजा जेके सियासी बुर्ज आहिनि उहे लुॾी विया हुया, ऐवाननि खे धोॾे छॾियो हुयो उन्हनि, पूरी दुनिया में जेको पाकिस्तान जी बदनामी जो बाहिस बणियो हुयो। तव्हां छो था जेको आहे हिकिड़ी पुरअमन फ़िज़ा खे जेको आहे, पुरअमन फ़िज़ा खे छाजे करे तव्हां पुरतशद्दुद माहौल में तब्दील कयो। आला इदारनि में वेठल जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे जेको आहे कन खोले ॿुधणु घुरिजे, अखियूं पटणु घुरिजनि, उहे ॾिसनि त जेको आहे त मुल्क में जेको ही मामलात जेके हलनि पिया, उन्हनि खे जेको आहे त कहिड़े तरीक़े सां ख़ुशि असलूबी सां जेको आहे त दरकिनार करिणो आहे, हक़ीक़त में जेको आहे उनखे कीअं किनारे ते पहुचाइणो आहे। मां हिकु दफ़ो ॿीहर उमेद कयां थो जेको मुल्क जे आला इदारनि में जेके वेठल जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि, उहे जेको नसीराबाद में जेको वाक़ियो आहे उनजो नोटिस वठी करे जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि उनखे कैफ़िर किरदार ताईं पुॼाईंदा, ऐं जेके लवाहकीन आहिनि ऐं जेको पंहिंजी मर्ज़ी सां जेको FIR कढाइणु चाहिनि था, या कंहिंजे ख़िलाफ़ उहे पंहिंजो को केस आहे उहो दर्ज कराइणु चाहिनि था, तव्हांखे कहिड़ो हर्ज आहे। हिन मुल्क में तव्हांजी मर्ज़ीअ सां सदर पाकिस्तान जे मथां FIR दाख़िल थी सघे थी। हिन मुल्क में तव्हांजी मर्ज़ीअ सां मुल्क जे वक़्त जे वज़ीर आज़म जे मथां FIR दाख़िल थी सघे थी। पोइ इन खां वधीक उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन जे मथां FIR कटाइण में, FIR दाख़िल थियण में तव्हांखे रस्ता रोक थिए थी, तव्हां लाइ मसइला पैदा थियनि था। जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ फौरी तौर ते केस दाख़िल करे, ऐं जेके लवाहकीन आहिनि, जेके वारस आहिनि, उन्हनि जा ख़दशात दूर कया वञनि, ऐं उन्हनि खे जेको आहे त मुकमिल तौर ते इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं मुल्क में जेका हिन महिल सियासी जेका बंदरबाट हले पई, उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। ईंदड़ वक़्त में ॾिसिजे जेका PDM 2 मां तव्हां सां ॻाल्हि कई हुई, फिल्म रिलीज़ थियण वारी आहे, उहा रिलीज़ थियण जे जेको आहे तमामु वेझो पहुती आहे, ऐं इंशाअल्लाह उहो तव्हां ॾिसी करे उन खां लुत्फ़ अंदोज़ बि थींदा। ऐं जेको आहे त मुल्क जेको आहे हिन महिल तमामु महांगाई में वरितल आहे, ऐं बदमनी जो वर चढ़ियल आहे, जेके मामलात आहिनि, ऐं दुआगो आहियूं जेको आहे ईंदड़ वक़्त में जेको आहे जंहिं तरीक़े सां पाकिस्तान जो जेको अवाम आहे मुश्किलातुनि जे जेको आहे वर चढ़ियल आहे, ऐं उन्हनि खां जेको आहे बची सघे। मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, जेके अपडेट आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे वरी ॿिए प्रोग्राम ते इजाज़त ॾियां। वॾी महिरबानी।